अजीब दौर आ, वक्त वक्त जो फेर आ, धारिया घट पंहिंजनि जो वधीक वेर आ। जे पंहिंजा खिलाफ आहिनि त परवाह नाहे, पंहिंजो सोचनि असांजो ख़ैर आ। जे नथा सहनि त को मसलो नाहे, हुअं ई बि हर को पंहिंजे घरों थो खाए। सभु सम्झूं था मासूम न आहियूं, केरु दिलि सां इज़त ॾींदो आहे ऐं केरु ख़ुशामद करे मिलंदो आहे, ऐं केरु ख़ुशामद करे मिलंदो आहे। तू असांजे अॻियां टेलर न कंदो कर पुट, असां पाण हिकु वॾी फिल्म आहियूं। तू नई नई शोबाज़ी सिखियो आ, असां तो जड़नि खां वठंदा नौकरनि वारा कम आहियूं। हला थी फार्मी कुकड़ चवे संजू बाबा लाड़काणे वारो, जॾहिं न ॾिनियूं असांखे वारो त भञंदो साईं ईअं जीअं भञंदो आहे काबाड़ खे काबाड़ वारो, काबाड़ खे काबाड़ वारो। खुदा जे वास्ते कंहिंसां दिलि न लॻाइजो, माण्हू टाइम पास करण जा वॾा माहिर आहिनि। चवे महबूब जखरानी अदाकारनि खां वधीक अदाकारी कंदा आहिनि। कूड़ा ॻोढ़ा ॻाड़े चवंदा आहिनि तोखां सवाइ मरी वेंदुमि, जे तूं छॾींदे त न बचंदुमि। ईअं ई चवण वारा हमेशा धोखेबाज़ निकिरंदा आहिनि, धोखेबाज़ निकिरंदा आहिनि। कूड़ो कंदो प्यार, असांजो प्यार कोरोना वायरस खां वधीक ख़तरनाक आहे। जेको बि माण्हू असां सां हथ मिलाईंदो आहे या भाकुर पाईंदो आहे, उहो हमेशा लाइ कोरोना वायरस जे मरीज़ जीअं असांजी मोहब्बत में मरीज़ थी वेंदो आहे, असांजी मोहब्बत में मरीज़ थी वेंदो आहे। 7 बजे सजण जो हुयो अचण जो इकरार, 8 बजे अंदर मां उथिया दर्द हज़ार। 9 बजे नेणनि मां वहण लॻा नार, 10 बजे ॾुख मां मूं बीठे कढिया पार। 11 बजे यार जी ख़बर न का चार, 12 बजे ॿाहिरि ॾिठुमि आहे चारई तरफ़ अंधार। 1 बजे है कयम न आयो मिठो मंठार, 2 बजे ॿाहुनि जा अची विधई हार। 3 बजे टेड़ू टिड़िया त बि हले पियो पंहिंजो प्यार। 4 बजे चूंभुनि जा हुया रुगो चौकार, 5 बजे प्रभात थी आहे उथण वारो संसार। 6 बजे छॾ त वञा चवण लॻो दिलदार। 7 बजे सिज उभरियो हल त कयूं कमकार, हल त कयूं कमकार। सुभाणे